नाज़रीन, काज़ी अहमद मां ख़बर ॾींदासीं त काज़ी अहमद भरिसां मलवा शाख खे पुछड़ीअ खां राति देर सां 50 फुट गारो पइजी वियो आहे। ॻोठ महरो, ॻोठ रौनक पंजाबी, ॻोठ गौरव जतोई पाणीअ जे घेरे में अची विया आहिनि। 100 एकड़ वणनि जा फसल पाणी में ॿुॾी विया आहिनि। सफ़ा परेशान लॻा पिया आहियूं, बरसातनि जो पाणी थो अचे, असां उन्हनि में परेशानी आहे। हाणे कहिड़नि ॻोठनि में पाणी आयो आहे? मोरे जो ॻोठ आहे, मास्तर रौनकरी जो ॻोठ आहे, गौरव जतोई आहे, मोरे जो ॻोठ, इहे जेके आहिनि सभु पाणी में आहिनि हींअर। हिकिड़ो शाख जो पाणी आहे, ॿियो बरसाति जो पाणी आहे। असां परेशान लॻा पिया आहियूं, घरनि में सुम्ही नथा सघूं। ऐं असांखे महिरबानी करे तफ़सील ॾिनो वञे, का क्रेन मिले, गवर्नमेंट जी असांखे माना सपोर्ट मिले। शाख जो कल्ह राति खां भाॼी पई आहे, घर ॿुॾी आहे, सभु पाणी जेको हले पियो हितां खां, ऐं फसल असांजा तबाह थी विया आहिनि। शाख जे घेरे अचे नथो वञे। राति किथां भॻी शाख? राति हितां खां अॻियां। छा मुतालबो तव्हांजो? असां इहो बंदि करे धारा जा शाख बंदि थी वञे, या अॻियां ख़ुदा अची विया आहिनि, हू खुलरायो असांखे, या महिरबानी करे असांखे कमु करे। ॻोठ कहिड़ो आहे तव्हांजो पंजाबी? मास्टर रौनकली ॻोठ। मास्टर रौनक। राति खां वठी पाणी ही शाख भॻी आहे, जंहिंमें असांजा घर 100 एकड़ फसल जेको आहे सो ॿुॾी वियो आहे। अञा ताईं कल्ह खां वठी को बि गवर्नमेंट इरिगेशन जे तरफ़ां न दारोगो पहुतो आहे, न एसडीओ पहुतो आहे, न इंजीनियर पहुतो आहे, न एसी पहुतो आहे। को बि गवर्नमेंट जे तरफ़ां कोन्हे। असां आला अख़्तियारनि खे गुज़ारिश